नासिम माथी में दिहाड़ी ते कमाईंदड़ मज़दूरनि वफ़ाक़ी हुकूमत खिलाफ़ धारणो कंदे महांगाई घटि करण सां मुताबिक़ रिश्तो तफ़सील पेश आहे गुलाम रसूल बलोची रिपोर्ट। नाज़रीन, मुआतली में पोरियो तबको हिन महंगाई के दौर में कीअं तो वक्त गुज़ारे ऐं मज़दूर तबको इंतहाई परेशान है। कदे मज़दूरी लगे थी तो कदे वांदा वेचारा वेठा हुंदा आहिनि। अचो त इन्हनि खां पुछूं त पंहिंजी रोज़मर्रे जी ज़िंदगी कीअं बसर कंदा आहिनि। सुबुह गाड़ी पूरी घणो 400-500 कमायूं था, पूरी नथी थिए। महंगाई जो दौर आहे, सरकार के खपे कुछ असांजे लाइ करे। 400-500 मां असांजी पूरी नथी थिए। और महंगाई जो टाइम थी आहे, 500-600 कमायूं था, 500-600 मां पूरी कोन थी थिए। अटो महांगो, खंड महांगी। असांजी सफ़ाई में घर ईअं पिया आहिनि कखनि जा झोपड़ियूं ठहियूं आहिनि। माना हिकिड़े ॾींहुं कमु कोन्हे त पोइ हिकिड़े ॾींहुं माना बि खाई कोन था सघूं। किराया बि वधिजी विया आहिनि, हर कुछ वधी गया। असांजी मजदूरी पगार का भी शइ माना हिते हुते या कुछ न कुछ मजदूरी वधाइण खपे ऐं कुछ न कुछ पगार वधाइण खपे। असांजा बच्चा दर बदर न कपिड़ो न गंदी खुदा जो कमाईंदा पेट में पूरो। खंड आहे त पती कोन्हे, पती आहे त खंड कोन्हे। खीर खाईंदे ॾींहं हाणे छा करे सॼो ॾींहुं कटा खणो, मजदूरी मिले असांखे 400-500। सो अटो वठो, खंड वठो, पती वठो, हुन पूरी कोन्हे असांजी। हिकिड़ी बस दिहाड़ी लॻे थी त असां 5 ॾींहं वेठा आहियूं। घर लॻे थी 300-400 जी दिहाड़ी लॻे थी, हुन मां असांजी पूरी कोन्हे। बचड़ियाल माण्हू आहिनि, नंढा नंढा बच्चा आहिनि, कखनि जा घर आहिनि असांजा। असांजे हाल हींअर लॻा पिया आहिनि, कपिड़ा वपिड़ा सभु पाटा आहिनि। असीं केॾा